इक्शिफ करबी व करबल मोमिनीन बिहक़्क़ि अख़ीकल हुसैन या अबल फ़ज़्ल अब्बास या काशिफ़ल करबी अन वजहिल हुसैन। इक्शिफ करबी व करबल मोमिनीन बिहक़्क़ि अख़ीकल हुसैन या अबल फ़ज़्ल अब्बास या फ़ातिमा इश्फ़ई लना या फ़ातिमा इश्फ़ई लना या फ़ातिमा इश्फ़ई लना बिहक़्क़ि मुहम्मद व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मअसूमीन दुआए मोमिन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इलाही आज़मल बला व बरहाल खफा वंकशफ वंक़ता रजा वज़ाक़त वमुनिअत समा व अंता मुस्तआन व इलैकल मुश्तका वअलैका मुअव्वलो फी शिद्दति वरख़ा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद आले मुहम्मद उलिल अम्रि लज़ीना फ़रज़ना अलैना ताअतहुम व अर्रफ़तना बिज़ालिका फ़फ़रजना बिहक़्क़िही फ़रजन आजिलन क़रीबा कलमहिल बसरि हुव अक़रब। समझ नहीं करता या मोहम्मद या अली या अलियो या मोहम्मद बुलंद आवाज़ से या मोहम्मद मोहम्मद
इफ़यानी फ़इन्नकुमा काफ़िया वयसरानी फ़इन्नकुमा नासरा या मौलाना या अलगास 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 अदरिकनी 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 असात 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 अल-अजाल 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 या रहमल बिहक़्क़े मोहम्मद व आलिहि ताहिरीन सलात नज़ीम बाद तामिली करे बाबा दे बुलंदतर सलावत पांच पांजे मरहूमिन जे दर्जात बुलंदी वास्ते बिलखुसूस मरहूम मगफूर क़िबला साईं वज़ीर हुसैन अयूल जे ख़ानदान जा जेके जहान छॾिया आहिनि उन्हनि जे दर्जात बुलंदी वास्ते पंहिंजे पंहिंजे मरहूमिन जे दर्जात बुलंदी वास्ते पंहिंजे पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश वास्ते इमाम ज़माना जे ज़ुहूर वास्ते मिली करे बाबा दे बुलंदतर सलावत नारे तकबीर अली मौला जी सुन्नत समझी अली मौला जी खालिक जो बाबा दे बुलंद नारो नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे हैदरी नारे हैदरी खानदाने सय्यदाते बाबा दे बुलंदतर सलावत पांजे पांजे इबादत जे कबूलियत वास्ते मिली करे बाबा दे बुलंदतर सलावत मजलिस शबीर में निकले हुए आंसू मजलिस शबीर में निकले हुए आंसू फिरदौस के बागों में सजा देती है ज़हरा मजलिस शबीर में निकले हुए आंसू फिरदौस के बागों में सजा देती है ज़हरा शहजादी ज़मीन पर इन्हें गिरने नहीं देती शहजादी ज़मीन पर इन्हें गिरने नहीं देती बच जाएं तो कौसर में मिला देती है ज़हरा साइण ज़हरा जे खुशबू जे वास्ते बाबा दे बुलंदतर सलावत अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सलावत अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नव्वर क़ुलूबना बिविलायतिल हुसैन वशरह सुदूरना बिमारिफतिल हुसैन ज़य्यन उयूनना बिबकाइल हुसैन
सलातो सलाम अला जद्दिल हुसैन वाला बिल हुसैन वाला उम्मिल हुसैन अल हुसैन अलज़ी क़ाल फ़ी बतन ज़हरा क़ाल या उम्मा इन्नी अतशान अज़ादारान मज़लूम करबला मज़लूम जे उन टाइम जे गुरबत जा जुमला पढ़िया त मञा जॾहिं मज़लूम माउ जे सदफ़ में हुए साईं ज़हरा रवायत करे थी नमाज़ फजर पढ़ी ताके बाद में मसरूफ़ थियमि बतन वारे ॿार ॻाल्हाए करे चयो मां ॾाढो प्यासो अजरुकुम अल्लाह खुदा तव्हांजा वण कब्रे ज़हरा ताईं पहुचाए खुदा तव्हांखे निमाज़ी बणाए साईं ज़हरा फरमाए थी नमाज़ ज़ुहरैन बड़े ताक़ीबात में मसरूफ़ थियमि वरी आवाज़ अम्मा मुझे जिस्म ते कुछ ही कोन्हे साईं ज़हरा फरमाए थी नमाज़ मग़रिबैन पढ़ी ताक़ीबात में मसरूफ़ थियमि वरी बतन वारे ॿार ॻाल्हाए करे चयो अम्मा मुंहिंजो जिस्म सलामत कोन्हे साईं ज़हरा रोवंदी उन जाइ ते आई जिते नबी मिलियो सरदार मुस्तफ़ा मुसल्ले ते ताक़ीबात में मसरूफ़ रोए चई बाबा तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे सरताज अलीअ बि पंहिंजे माउ बतन मूं तसलियूं ॾिनियूं मां बि अम्मा ख़दीजा खे तसलियूं ॾींदी आहियां बाबा ही अजीब ॿार अजीब अजीब ॻाल्हियूं थो करे कॾहिं थो चए अम्मा मां ॾाढो प्यासो कॾहिं थो चए अम्मा मुंहिंजो जिस्म सलामत नबी फरमाईंदा ज़हरा ॿुधी बर्दाश्त करे न सघंदी वञी पंहिंजे सरताज अलीअ खे वठी आ अज़ादार मोमिनो अली मौला जंदाया नबी फरमाईंदा या अली ख़ैबर जो दरवाज़ो ॾाइणो आसान आहे अॼु ज़हरा जे कुलनि खे मज़बूतीअ सां झलणो ॾाढो ॾुखियो अली मौला खे नबी फरमाईंदा या अली ज़हरा जे कुलनि खे मज़बूतीअ सां पकड़िया फाते ख़ैबर अली ज़हरा जे कुलनि खे मज़बूतीअ सां पकड़ियो नबी फरमाईंदा ज़हरा हाणे ॿुधाए मुंहिंजो हुसैन छा थो चए साईं ज़हरा फरमाईंदी बाबा कॾहिं त चए अम्मा मां ॾाढो प्यासो कॾहिं त चए अम्मा मुंहिंजो जिस्म सलामत कोन्हे नबी फरमाईंदा ज़हरा जेको हुसैन चवे थो सच थो चए ज़हरा मुंहिंजे बचड़े खे वाकिर मुंहिंजे कलमे पढ़ण वारा 3 ॾींहंनि जो बुखियो प्यासो करबला में कुहंदा मुंहिंजे हुसैन जे लाश ते सॼे जा घोड़ा खॿे डोड़ंदा खॿे जा घोड़ा सॼे डोड़ंदा मुंहिंजे बचड़े जो लाश बि न बचंदी ज़हरा ज़हरा मुंहिंजे बचड़े जे प्यास जो ख़्याल रखिया अदादारो मोमिनो वाकिन ज़हरा साण हुसैन जे प्यास जो ख़्याल रखिया
अदादार मोमनो जने बतूल जो आखिरी टाइम थियो बियो सभई वसियतूं अली मौला खे कई एक वसियत साडन 3 सालन जे दी ज़ैनब के सॾु करे चई ज़ैनब मूंखे बाबे जी वसियत मां तुखे वसियत कयूं थी वञा ज़ैनब मुंहिंजे हुसैन खे उन ॾाढी लॻंदी अथई ज़ैनब भाउ जे प्यास जो ख़याल ज़ैनब मूंखे बाबे जी वसियत मां तुखे वसियत कयूं थी वञा ज़ैनब मुंहिंजे हुसैन खे उन ॾाढी लॻंदी अथई अदादारो मोमिनो ज़हरा जहान छॾियो जेके सैयद वेठा माफ़ कजो हिक रवायत या अली मौला ज़हरा जे कब्र जे मथां क़ुरान पिया पढ़नि ॿी वसियत ॿी रवायत या अली ज़हरा जे कब्र जो पहरो पिया ॾियनि एतिरे में ज़हरा जी कब्र हली आवाज़ या अली हिते तूं पहरा पियो थो ॾे मुंहिंजी ज़ैनब खे निंड अची वई हुसैन के उन लगी जल्दी कर याली मुझे हुसैन के पानी पिया अदादार मोमिनो अली मौला जन तिखा तिखा कदम खणी नंढो पाणी जो जाम साईं गुल मोहम्मद साईं अली मौला हुसैन के पानी पियारे उन जा ते आया जिते नंढड़ी ज़ैनब वारा भी हुई अली मौला धीअ जो आराम फिटाइण गवारा न कयो ये धीअ जे मथां रोअण शुरू कयो अली मौला जे अखियुनि जा गरम गरम घोड़ा ज़ैनब जे नंढड़नि रुख़सारनि ते पिया पीउ खे रोअंदो ॾिसी त वधी चई बाबा बाबा वरी मदीने में कहिड़ो आयो अथई अली फरमाईंदा ज़ैनब तूं हिते आराम पई करे हुसैन खे निंड उन लगी ज़हरा कब्र में तड़पी वई ये न लागत बदी चई बाबा जेको आराम के भी काफ़ी बाबा मां भाउ जे प्यास जो ख़्याल बाबा जेको आराम के ज़ैनब लाइ काफ़ी बाबा मां भाउ जे प्यास जो ख़याल अम्मा बअदो फ़क़द क़ाल इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम उस्कुरू मौताकुम बिल खैर वक़ाल फ़ी रिवायतिल उख़रा इज़ा अरादल्लाहु खैरन क़ज़फ़ फ़ी क़ल्बिही मुहब्बतल हुसैन बावाज़े बदंतल सलवात पांजे दुआउनि जी क़बूलियत वास्ते मरहूम जे दर्जाते बुलंदी वास्ते पांजे मरहूमिन जे मग़फ़िरत वास्ते मिली करे बावाज़े बुलंदतर सलावत अल्हम्दुलिल्लाह सलावत सभिनी खे ईंदी आहे आज़ादार जो शान मक़ाम इहो आहे त गॾिजी करे सलावत पढ़ो मिली करे बावाज़े बुलंदतर सलावत अज़ीज़ान गिरामी मुंहिंजा वाजिबुल क़द्र एहतराम बुज़ुर्गो मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही ज़िक्र काफ़ी देर खां जारी है हर एक पंहिंजे पंहिंजे तौफ़ीक़ मुताबिक़ मौला जो ज़िक्र कयो खुदा सभिनी जो ही ज़िक्र अहल बैत पंहिंजे बारगाह में पंजनि ॿारहनि जे सदके क़बूल फरमाए तव्हां असांजो हिन अज़ीम ज़िक्र में चवण अल्लाह ताला जनाब सैयदा ज़हरा के सदके में क़बूल फरमाए लख एहसाननि मालिक हक़ीक़ी आहे जंहिं तव्हां असांखे पंजनि ॿारहनि जी मोहबत अता कई आहे इन एहसान जो असां केतिरो बि शुक्रियो साईं गुल मोहम्मद साईं अंजाम ॾियूं इन नेमत जो असां शुक्रियो अंजाम ॾेई नथा सघूं एॾी अज़ीम नेमत अल्लाह ताला तव्हां असांखे पंजनि ॿारहनि जो प्यार अता कयो आहे जो उन्हनि जो प्यार अता कयो थिए जंहिंसां अल्लाह जो तहारत जो वाइदो आहे ऐं जंहिंसां तहारत जो वाइदो आहे उन सां वाइदो आहे त तव्हांजे वेझो नजासत न ईंदी
अल्लाह जा लख एहसान आहिनि जो तव्हां असांखे इन जे क़ाबिल बणाए जो जंहिंसां तहारत जो वाइदो आहे उन्हनि जी मोहबत असां तव्हांखे अदा कई अथई। उन जा लख एहसान आहिनि, करीम जा करोड़े कुर्ब एहसान आहिनि जो असांखे इन जे क़ाबिल बणाए जो पंजनि ॿारनि जो प्यार अता कयईं। मुंहिंजे क़िबलनि मुंहिंजे मोहतरमनि बहितरीन अंदाज़ सां फ़ज़ाइल ऐं मनाक़िब पढ़िया। बसि मां चाहियां थो कुझु मारिफत जूं ॻाल्हियूं थियनि ताकी असांजो उन्हनि सां रब्त जुड़े, उन्हनि सां असांजे तालुक़ जी ख़बर पए ऐं वाक़ई एॾो त उन्हनि जो लुत्फ़ ऐं कर्म आहे असांजे मथां जो इन जो असां तव्हां शुक्रियो अंजाम ॾेई नथा सघूं। ही बंगला, ही गाॾियूं, ही पेचारा, ही वॾा वॾा घर तवजो आहे। दुनिया वारा साईं बंगुलनि खे अल्लाह जो फज़ल था सम्झनि। साईं गुलमोहर साईं ॾिठो हूंदो त बंगुलनि जे ॿाहिरि वॾियूं वॾियूं तख़्तियूं लॻियूं थियूं आहिनि। हाज़ा मिन फ़ज़्ल रब्बी, भले हराम माल जा आहिनि पर तख़्ती फ़ज़ल जी लॻी पई आहे। दुनिया वारा वॾनि वॾनि बंगुलनि खे अल्लाह जो फज़ल था सम्झनि, गाॾियुनि जे पोयों लिखाए था छॾनि माशाअल्लाह सुभान अल्लाह हाज़ा मिन फ़ज़्ल रब्बी, हे पेचारो अल्लाह जो फज़ल आहे। तवजो आहे दुनिया वारा जेके बि फज़ल सम्झनि, दौलत खे सम्झनि, बंगुलनि खे सम्झनि, गाॾियुनि खे सम्झनि, अचो त छहें इमाम खां पुछो त अल्लाह जो फज़ल आहे छा। दुनिया वारा दौलत खे, बंगुलनि खे, गाॾियुनि खे, पेचारनि खे रुश्वत जे माल तवजो आहे हराम जे माल खे अल्लाह जो फज़ल था सम्झनि। छहें इमाम खां पुछो त मौला तव्हांजे नज़र में अल्लाह जो फज़ल छा आहे? चओ इमाम फरमाए थो इज़ा अरादल्लाहु ख़ैरन क़ज़फ़ फ़ी क़ल्बिही मुहब्बतल हुसैन, अल्लाह अगरि कंहिंसां फज़ल करणु चाहींदो आहे उन जे दिलि में हुसैन जी मुहब्बत विझंदो आहे। जवाब न इहो तव्हांजो शान मान मक़ाम मर्तबो आहे। अल्लाह ताला अगरि कंहिंसां फज़ल करणु चाहींदो आहे पंहिंजो इज़ा अरादल्लाहु ख़ैरन, अल्लाह अगरि कंहिंसां नेकी करणु चाहींदो आहे तवजो आहे माना अल्लाह अगरि कंहिंखे नेक बणाइणु चाहींदो आहे उनखे हुसैन जी मुहब्बत अता कंदो। दुनिया वारा ही नेकियूं इबादतूं इन लाइ कंदा आहिनि ताकी अल्लाह जी रिज़ायत हासिल थिए ऐं अल्लाह जी रिज़ायत अथव ई हिननि जे प्यार में। पंजनि ॿारनि जो प्यार अल्लाह जी रिज़ायत आहे, क़ुर्बत इलाही अगरि चाहियो था त हिननि सां प्यार कयो। ऐं अल्लाह जो केॾो वॾो लुत्फ़ आहे जंहिंसां तहारत जो वाइदो आहे तव्हां असांजे दिलनि में हुसैन जी मुहब्बत रखी हिन जे क़ाबिल बणाए थो हुनजो एहसान आहिनि ऐं एॾा करीम आहिनि। साईं हिननि जो घराणो एॾो करीम घराणो आहे, सभिनी खे ख़बर आहे। त मां तव्हांखे मिड़ई यादाश्त थो ॾियां, हिननि जे करीमीअ में बिल्कुलु कमी अचणी न आहे। हिन खे अल्लाह पंहिंजे करीमीअ जो मज़हर बणाए मोकिलियो। एॾा करीम आहिनि। ही त नंढो भाउ आहे हुसैन तवजो आहे। वॾो भाउ एॾो सखी हो जो इमाम हसन मुजतबा जे दस्तरख़्वान ते 200 माण्हू त विरहाइण वारा हूंदा। 200 माण्हू दस्तरख़्वान ते साईं गुलमोहर साईं तव्हांजे ॾाॾे जे दस्तरख़्वान ते नंगर विरहाइण वारा 200 हुजनि, ॿुधायो खाइण वारा केतिरा हूंदा। ऐं जेकॾहिं मुबालगो न थिए जेके उमिरो करे आया आहिनि इन ॻाल्हि जी गवाही ॾींदा हसन मौला जो दस्तरख़्वान फ़क़ति उन दौर में थोरो ई, अॼु ताईं मज़राए शेख वाइली में हले थो पियो हसन जो दस्तरख़्वान। हसन मौला जी करीम जो दस्तरख़्वान पियो थो हले। ही त वॾे भाउ जो दस्तरख़्वान आहे, नंढे भाउ जे दस्तरख़्वान जी वुसअत मां भला मां कहिड़ी बयानु कयां। जेके चइलम करे आया हो इन जी ताईद कंदो साईं त यकीनन गवाही ॾींदो नजफ़ खां वठी करबला ताईं हुसैन जो दस्तरख़्वान विछायो। बिल्कुलु मुबालगो ई वधायो न अथव, बिल्कुलु इहो 105 किलोमीटर जो फ़ासिलो मुसलसल हुसैन जो दस्तरख़्वान विछायो पियो। ही त अखियुनि सां ॾिसी आयो। अगरि तव्हां गौर फ़िक्र कयो न पहिरीं मुहर्रम खां वठी 8 रबीउल अव्वल ताईं काइनात हुसैन जे नाले ते थी पई पले। हिननि जे फज़ल में खोट साईं आहे ई न। ऐं 6 इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में जिनखे सलात अचे थी उहे हिकु दफ़ो ॾाढा त पढ़ंदा। सच इहो अथव तव्हांजो मान मक़ाम मर्तबो ईअं पढ़णु अथव सलवात जो। जिनखे न वणंदी आहे न काई शइ उहो बार सम्झी पढ़ंदो आहे। जॾहिं तव्हांजो आहे ई प्यार त खुली कबो आहे न। हे चोरनि वारो इश्क थोरो ई आहे। जेकॾहिं इश्क कजे मज़ाहिर थी पवनि मतां मूंखे को कुझु करे मारिनि। हिन जो इश्क आहे जेतिरो ऐलान कंदो ओतिरो सिलो मिलंदो।
तमामु मिसाल सर मोहम्मद वाले मोहम्मद बाबा दे बुलंदतर सलावत साईं बोलो साईं छह इमाम जो दस्तरखान लगो पियो मुख्तलिफ किस्म जा ताम लगा पिया कहीं मौला ते एतराज कयो तव्हां जा अपा ॾाॾा तव्हां जा नाना ॾाॾा त सुकल मानियूं खाईंदा तवजो आहे हे तव्हां वटि किस्म ताम लगा पिया आहिनि सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम खुदा कुरान में फरमाए तो हरगिज़ यकीनन तव्हां खां नेमत जे बारे में पुछा वेंदी मौला तव्हां जे दस्तरखान ते किस्म ताम लगा पिया आहिनि तव्हां खां महशर में पुछा न थींदी इमाम मुस्कुराए कर फरमाइनि त अल्लाह तूं वांगुरु कोई कंजूस थोरो ई आहे अल्लाह तो वांगुरु कोई कंजूस थोरो आहे जो खाधे जो हिसाब वठे इन नेमत मां मुराद मुंहिंजे ॾाॾे अली जी विलायत मुराद ही दस्तरखान वसी हुजण इहो कमाल नाहे अल्लाह जॾहिं काइनात खे हिननि जे सदके में पियो थो पाले त इन जो हिसाब किताब थोरी हिसाब उन जो वठंदो जेका उन अता कई आहे लिहाज़ा असुल मोहब्बत अहल बैत जो इम्तिहान सवाल थींदा मोहब्बत अहल बैत जा ऐं वाक़ई खुदा जो तव्हां असांजे मथां ही फज़ल आहे जो हिन टाइम ते माण्हू निंड पिया आहिनि तव्हां असां पंजनि जे ज़िक्र में वेठा ईसाल मतलब चाहे यानी पहुचाएं केॾा भागन वारा हूं तव्हां असांखे यकीन आहे उन्हनि जे हथे ॾांहुं मोकिलियूं जेके अमानत में ख़यानत कंदा ई न ही कंहिंजे ज़रिए सां तव्हां असां सवाल मोकिलींदा पंहिंजे मरहूमिन खे पंजनि ॿारनि चोॾहनि जे ऐं एॾा अमीन हुयव जेके पाक पैगंबर खे रसूल मञण लाइ तयारु न उहे अमीन मञीदा अमानतदार मुस्तफ़ा ॾाढो तवजो आहे ऐं जे राज़ी वेठा त हिकु लफ़्ज़ चवां तव्हां असां उन्हनि सां प्यारु कयो आहे एॾा किरदार में अज़ीम रहिया आहिनि एॾा अज़ीम रहिया आहिनि दुनिया वारनि ते पथर खयां तीर खयां तलवारूं खयूं भाला खयां नेज़ा खयां खंजर खयां अहल बैत जे किरदार ते कॾहिं कंहिं आंगुर न खाई बाबा ईअं आहिनि न उहे 5 12 चवनि था त कूणू लना ज़ैना ला त कूणू अलाइना शैना उहो असांजा आज़ादार असांखे दुनिया वारनि पथर हयां तीर हयां भाला हयां तलवारूं खॼियूं आंगुर न खॼी अहिड़ो थिजां जो तुंहिंजे करे असां ते आंगुर न खॼी असांजो किरदार एॾो बुलंद रहियो आहे जो दुनिया वारनि हर क़िस्म जी दुश्मनी कई आहे पर असांजी कॾहिं किरदार पुछी न थी आहे असांजा मञण वारा तुंहिंजे करे असांजे मथां आंगुर न खॼी अहिड़ो ईसाल सवाब जी मजलिस ईसाल मतलब मोकिलण मरहूम जे सवाब मोकिलण आहियूं तव्हां असां हुसूल हिसाब लाइ ऐं तव्हां असां भला ज़िक्र इमाम हुसैन जो इत्माम छो कयो छो इमाम फरमाए तो उस्कुरू मौताकुम बिल खैर पंहिंजे मरहूमिन खे यादि कयो नेकिन जे ज़रिए सां जाॻिया वेठा हो बाबा पंहिंजे मरहूमिन खे यादि कयो नेकिन जे ज़रिए सां सभु अदादार वेठा अॼुकल्ह दुनिया में केरु मरे थो त उनखे उन अंदाज़ सां यादि थो कयो वञे मिसाल क्रिकेटर मरे न गुलाब जेल वारा माण्हू हुनजे यादि में क्रिकेट जी टूर्नामेंट जो इत्माम कंदा बाबा ईअं आहे या न उस्ताद मरी पए त किताब जो मेलो उस्ताद मेलो तवजो आहे जहिड़ी क़िस्म जो माण्हू मरे थो उनखे उन अंदाज़ सां ऐं सितम ज़र्फ़ी काइनात में एॾी वधी आहे राॻी थो मरे त उनजे यादि में महफ़िल मूसीक़ी बाबा ईअं आहे या न ऐं तव्हां असांजे मुआशिरे में त एतिरो असां तव्हां किरी पिया आहियूं नाराज़ न थिजो बाबा हक़ु इहो थो बणिजे त हिन मेंबर खां इहे ॻाल्हियूं थियनि कब्रिस्ताननि में असां वटि मेला तव्हांखे भला हितां जा मिसाल छो ॾियां असांजो ॻोठु हितां ॼानी भलो परे न आहे 15-20 मिंटनि जो फ़ासिलो आहे 1 जनवरी ते असांजे ॻोठ में अॻे मेलो थींदो पर कब्रिस्तान मेलो माना राग मुंहिंजो मारो ठाहियो मूं वटि मोदी साहिब सच थो ॿुधायां हीउ मेंबर हुसैन ते ॿुधायांव त काई बि हिन में बधाव न अथव मुंहिंजे मारोट चयो त तुंहिंजा बि नानाणा हिते दफ़न थियल आहिनि चंदो ॾे छो त राग विराग जेका थिए थी आरफाना कलाम थींदा आहिनि सो चंदो ॾे मां चयो बिल्कुलु चंदो ॾियण लाइ तयारु हा पर जॾहिं हीउ तव्हांजो मेलो ख़तमु थींदो न दुआ आख़िर में मां घुरंदुमि या अल्लाह जेको कुझु राति हिते थियो आहे हिन क़बर वारनि खे उहो अता कर मुंहिंजे मारोट चयो इहो सही न आहे मां चयो छो चई हिते का 5 ॿारनि जो ज़िक्र थोरो आहे हिते त मेलो थियो आहे न
मां चयो अफ़सोस आहे बुराई बि क़ब्रिस्तान में था कयो मां चयो सवाब जेकॾहिं सवाब आहे त मिलंदुनि जी अज़ाब आहे त दुआ घुरंदो त जेको कुझु थियो आहे उनजो हिते अजुर हिन खे मिले चई इहो सही न आहे मां चयो अफ़सोस आहे अहल बैत जो मञण वारो क़ब्रिस्तान खे बि माफ़ नथो करे सच ॿुधायो तव्हां असांजे मुआशरे में अॼुकल्ह सिंध में थिए छा थो दरगाहूं बि बचियल न आहिनि क़ब्रिस्तान बि बचियल न आहिनि आहियूं अलीअ वारा क़ब्रिस्तान में बि मेला महफ़िल मूसीक़ी हक़ीक़त आहे उज़्कुरू मौताकुम बिल ख़ैर मौसूम फरमाईंदा पंहिंजनि खे यादि कयो नेकी जे ज़रिए सां जहिड़ो माण्हू मरंदो उनखे उन क़िस्म जो यादि टूर्नामेंट उस्ताद जे लाइ तालीमी महवरत जो मेलो रागीअ जे लाइ ॻाइण वॼाइण जो प्रोग्राम केॾा भागनि वारा ऐं दुनिया वारा पंहिंजनि मरहूमनि खे जीअं यादि कनि उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी असां वटि हुसैन जे ज़िक्र खां वधीक नेकी जो अमल ई न आहे असां तॾहिं पंहिंजे मरहूमनि खे यादि कंदा आहियूं ज़िक्र हुसैन जे ज़रिए सां असां वटि ज़हरा जे लाल खां वधीक का ज़िक्र खां वधीक का नेकी आहे ई न असां पंहिंजे मरहूम खे इमाम हुसैन जे ज़िक्र सां यादि करे दुनिया खे ॿुधाईंदा आहियूं असांजो ताल्लुक़ अथव त हुसैन सां लिहाज़ा पंहिंजे मरहूमनि खे जॾहिं बि यादि कयो पंजनि ॿारनि जे ज़िक्र जे ज़रिए सां ऐं ख़ुदा रा कॾहिं बि मौलाईअ खे आज़ादी जो दर्शन ॾियो मौला जन फरमाईंदा कूनू लना ज़ैना ला तकूनू अलैना शैना उहो असांजा मञण वारा असांजे लाइ इज़त जो सबबु थींदा असांजे लाइ ज़िल्लत जो सबबु न थींदा अफ़सोस जो जंहिं दीन ते एॾो वॾो ख़र्च कयो उन्हनि खे दुनिया वारनि सुञातो न जे दुनिया वारा सुञाणनि हा त हुसैन जो उहे थियूं दरबार न अचनि जेके हुसैन तहज्जुद जी निमाज़ में खुली पिनी न थियो